पाकिस्तान जे मशहूर यूट्यूबर ऐं सोशल मीडिया शख्सियत साद रहमान उर्फ डकी भाई जी ज़ाल उरूब जतोई बि डीप फेक वीडियोज़ जो शिकार थी वई। डकी भाई अहिड़ी कधी हरकत कंदड़नि जी सुञाणप लाइ इनाम जो ऐलान करे छॾियो आहे। डकी भाई 6 मिलियन खां वधीक यूट्यूब सब्सक्राइबर सां मक़बूल पाकिस्तानी यूट्यूबर आहे। मदाहनि खे डकी भाई जा फैमिली व्लॉग्स पसंद आहिनि। डकीअ जी ज़ाल उरूब जतोई बि सोशल मीडिया ते फाल हूंदी आहे ऐं हाणे मक़बूल शख्सियत बणिजी चुकी आहे, जंहिंखे पिण वॾे अंग में माण्हू फॉलो कनि था। घणो करे शौक़ीननि जी दावा आहे त हू रुगो उरूब ऐं डकीअ जे भोगनि जे करे संदन व्लॉग्स ॾिसंदा आहिनि, पर ताज़ो ही जोड़ो डीप वीडियो लीक स्कैंडल जो शिकार थियो आहे। अणॼातल माण्हुनि उरूब जतोई जूं डीप फेक वीडियोस ठाहे इंटरनेट ते पोस्ट करे छॾियूं, जेके तेज़ीअ सां वायरल थी वियूं। इहो इंकिशाफ थियण खां पोइ डकी भाई फौरी एक्शन वरितो। हिन इहो बि ॿुधायो त इहे वीडियोस कीअं ठाहियूं वयूं आहिनि। उरूब जतोई चयो त मां हिन मसइले ते ॻाल्हाइण लाइ कैमरा जे साम्हूं आई आहियां, छो त मूं जीअं ॿियूं छोकिरियूं बि हिन साइबर क्राइम्स खां महफ़ूज़ रही सघनि। डकी भाई ऐं संदसि ज़ाल पंहिंजी वीडियो जो हवालो ॾींदे धमकियुनि बाबति बि ॿुधायो। हिननि ऐलान कयो त जेको शख़्स ज़ाल जूं डीप फेक वीडियोस ठाहींदड़ शख़्स खे ॻोल्हींदो, उनखे 10 लख रुपया इनाम मिलंदो।